बस हाणे बस रोई न ॾेखारियो पीउ जी ख़िदमत कयव कोन हिनमहिल मरी वियो आहे त हिनमहिल पार वेही कढो चाचा हा मां 10 रुपया घुरियामांसि मुंहिंजा 10 घुरण बाबे जो दम धड़ी हवाले हाणे हुनखे सदमो इहो खाई वियो त 10 रुपया थो घुरे हेॾनि शाहपुर अदा दुआ करो पर ॿुध इहो हे बि वेठो आहे हे बि वेठो आहे हे बि वेठो आहे मरी केरु वियो आहे अदा मुंहिंजो पीउ बाबो मुंहिंजो भाइटियो माना तुंहिंजो भाइटियो थियो तुंहिंजे भाउ जो पुटु थियो हा ऐं हिननि जो पीउ हो हा माना हिननि जेका माउ आहे उन जेको मरहूम आहे उन जी ज़ाल हुई न ऐं पोइ हे असांजे घोट जो चङो आहे दुआ करो छाजी थो घुरींदो आहे जेको मोह आहे न अच्छा उन सवाब जे लाइ उन सवाल भली 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 मोबाइल अथव हिकिड़ो फोटो फेसबुक ते चाढ़े छॾिजो अबा शाहपुरनि मां थो कढ हेॾे छो बि शाहपुर न कढा हा असांजी मासी हावल मासी सफ़ाई उहे सॼो ॾींहुं वाण वटनि थियूं बाक़ी मां मुछूं थो वठे तोखे तकलीफ़ थी थिए अदा घोट भाई जो कहिड़ो चङो ॻोठ चङो आहे तॾहिं हिते वेठो आहे पोइ बि शाहपुर पियो थो वठे चङो आहे न चङा त शाहपुर वठी था छा कंदा अबा जी हाणे ॻाल्हि इहा आहे त यार नौकिरी अथसि न हा नौकिरी हा मिली आहे हाणे 10 साल अञा हुयसि रिटायरमेंट में टाइम घणो हुयुसि हाणे ॾाढो चङो चङो त हुयो न भाउ चङो हुयो ऐं यार कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए हा जॾहिं बि गुज़रंदो हो त असांजे घर ईंदो तव्हांजे घर छो ईंदो वरी मां जॾहिं हेॾां गुज़रंदो हुउसि उन जे घर बि ईंदो तव्हांजे घर ईंदो छा न कूड़ तोड़े बुला उन टाइम ते पंहिंजे घर में कोन हूंदो आहे न पर तोसां मसइलो छा आहे मसइलो इहो आहे त मां इहो पुछणो आयो आहियां त पघार घणी अथसि जेका नौकिरी कंदो हो घर हुयसि 60-65 हज़ार ओ 70 हुयो दादा 70 70,000 यार पघार में 70,000 तमामु भली ॻाल्हि आहे मां इहा थोरी मां चयो पुछां हमरो में बारे में ॿुध इहो क़बर कची रखाईंदोसि या पकी फिलहाल त कची आहे ॿारहें खां पोइ छोकिरनि जी मर्ज़ी आहे पकी ठाराईंदो त हेॾी सारी पघार खणंदो पोइ जे क़बर पकी ठारायो त पोइ सीमेंट जो दुकान असां वटि अथव हा ठीकु आहे राजा मज़दूर बि असां वटि अथव उहो पोइ ॾिसंदासीं बाबा उहो पोइ बाद जो मसइलो आहे न फिलहाल त ॿुध रेस के कपिड़ा सिबाइण जा पंहिंजी माप पाण थो करे तॾहिं ते वेठो आहीं थोरो बाबा ख़्यालु कर यार महिमान आयो अथव न महिमान आयो आहे त तूं त वेह न चुप करे कपिड़नि खे वेह शइ पर बि त वठी थोरो ख़्यालु कर तॾहिं ते ॿारहाड़ीअ में अक्सर करे मायूं वाण वठी ईंदियूं उन्हनि खे कॾहिं कंहिं झलियो आहे मूंखे त झलियो न अड़े मायूं वाण वठी ईंदियूं आहिनि त उन मां खटियूं वाण बियूं आहिनि खटुनि ते माण्हू सुम्हंदा आहिनि त उन्हनि शाहपुरनि ते माण्हू सुम्हंदा आहिनि छा ॻाल्हि सही अकुल ई कई अथई सेल्फी बाबो आता बाबो अरे सब क्यों उठा जाए थोड़ा सा ना भाड़ करे तो रहूं जमानो के तो घट रो हिन जी बैटरी लो थी महिरबानी मुंहिंजो फोटो कढ ख़बर पए त मां हिन जे तॾहिं ते वियो बाबा तूं कीअं आयो आहीं ॾे बार मां अवल आयुसि यार सोचियां पियो थो त मरहूम भलो भो चङो भो 70,000 पघार डिपार्टमेंट जो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में हो न एग्रीकल्चर में हा हिकिड़े दफ़े वठी आयो 2-3 ऑफिसर असांजे ॿिज जो दुकान आहे उतां 2-3 ऑफिसर वठी आयो उतां ॿिज परतो अब छोकिरा चाह खणी आ साईं लाइ हा चाह अबायो मिठी खणी अचां न ठीक आहे मिठी न पी मिठी न पिया मिठी ख़राब थई शुगर थी वञे माण्हू खोड़ शुगर में मरी विया अथई अब चाह वापस करो हा ॿुध जे माण्हू एतिरा शुगर में मुआ हे बचो पियो ही छो थो मरे न हे फिकी पवंदो आहे फिकी पियो ई हा हलो ठीकु आहे हा बसि न दुआ थी वई हाणे तूं वञी सघींदो असांखे बि थोरो तॾो खणणो आहे न असुल मसइलो इहो आहे त जेको हमरा मरी वियो आहे हा मूंखे उनजी ॻणती थी पई आहे यार उनजी ॻणती ॻणती छो थो करे मलाक ईंदा पुछणो कंदसि जेके गुनाह सवाब सभु उते बंदि कर यार
हिकिड़ो मिंट मूंखे रेस मूंखे ॻाल्हाइण ॾे तूं तां मुंहिंजी ॻाल्हि मां ॻाल्हायां ई कोन थो न मां त रुॻी पंहिंजे मूंसां तव्हां साम्हूं ॻाल्हायो कहिड़े क़िस्म जो तले ते माण्हू था विहारियो फोटू पिया था कढो सेल्फी पिया था कढो हिते सोशल मीडिया ते इहे छा हिते पंहिंजे पाण खे मशहूरु था ॾेखारियो अने रवाज थी वियो आहे न हाणे जंहिंजो मरे थो उहो पहिरीं फोटू थो कढे जे दुनिया खे ख़बर पए फलाणे जो पीउ मरी वियो फलाणे जो भाउ मरी वियो फैशन आहे हा यार माण्हुनि खे वॾो शौक़ु थी पियो आहे की शादियुनि में बरातियुनि में ख़ुशियुनि में सालगिरहनि में फोटू कढंदा हाणे जंहिंमहिल तॾा था थियनि त हसी कर सेल्फियूं था कढाइण वरी सोशल मीडिया ते फेसबुक ते रखंदई हाणे ख़बर असांखे फलाणे ते गज़ो थी पियो ॿियो बि कमु थियो अथई वरी छा आहे? अॻे ॾिस न को मरंदो हुनजी वीचारे जी भक्त जी देॻ हिकिड़ी लाहींदा पर हाणे त बाबा कोरमा पुला मच्छूं मुर्गियूं अलाए छा छा थियूं थियनि टिझे में ॿारहें में दादा असां में एतिरी ताक़त कान्हे 12 ॾींहंनि खां पोइ न था 12 ॾींहंनि खां कीअं 12 महीननि खां पोइ न भागा हल नट एतिरो टाइम इंतज़ारु केरु कंदो और ऐसे हाणे सिधो थी मुंहिंजी बि सेल्फी कढ पर सिधो थी हा हे बाक़ा थी करे रे हिकिड़ी पक थी हा हे सेल्फी कढायूं पोइ वरी मरूम ते ॻाल्हायूं था वरी उन मरूम ते छा ॻाल्हाईंदो बाबा असांखे 3 ॾींहं हा, ईअं। थी पिया उहो जॻह करे करे कॾो खणो आहे चाचा थोरो ॿुथ किनो कर या माण्हू खे ख़बर पए वॾो ॾुख अथनि बैटरी लो थी वेंदी रोए न रोइण ते बैटरी लो अरे दा जेको मरी वियो आहे ज़रे गॾु मुंहिंजो भेणियो हो दा दा भली हुजे पर बैटरी मुंहिंजी लो थी थिए तव्हांखे छा आहे हा बाबा हाणे भला उहो जेका सीट ख़ाली थी आहे कहिड़ी उनजी जेका नौकिरी छॾी लाइ सीट ख़ाली थी न हा। हुनजे पीउ जी जेका सीट ख़ाली थी आहे हा उन कंहिंखे था नौकिरी था वठाए मां तोखां वॾो आहे ही पहिरियां ही ही कीअं पहिरीं मां पहिरियां मां नौकिरी कंदो मां। यार दिमाग़ पहिरियों ख़राब चई जा हलो उहो पोइ फ़ैसिलो कंदासीं तूं भला जाने। ॿुध भला जेसिताईं तव्हां फ़ैसिलो कयो हा तेसिताईं हिन साॻी नौकिरी ते मां पंहिंजा कागज़ ॾेई आयो आहियां मूंखे नौकिरी मिलंदी जे अरे हलूं था हिन जी दुआ घुरण आहे भई हिन जी दुआ दुआ घुरण आहे हाँ? हक़दार सेल्फी 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 कर और कर सेल्फी ये अब सेल्फी थी वञे हाँ सेल्फी ॿियो ॾे फोटो कढायो ॾे भागा